जय मसीह की मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर जे हिकु अहिड़े दास जे जीवन खे जेको हिकु पहिरियों सुठो क्रिकेटर हुयो, पर अॻिते हली करे उहो हिकु परमेश्वर जो महान मिशनरी सेवक ठहियो, जंहिंजो नालो आहे चार्ल्स थॉमस स्टड, जंहिंखे सीटी स्टड बि चयो वेंदो आहे। सीटी स्टड जो जीवन अॻियां अचण वारी पीढ़ीअ जे लाइ ऐं असांजी पीढ़ीअ जे लाइ हिकु मिसाल आहे। सीटी स्टड जो जनम 2 डिसंबर साल 1860 में इंग्लैंड जे हिकु ॾाढे वॾे अमीर घराने में थियो। सीटी स्टड जे पिता जो नालो एडवर्ड स्टड हुयो। सीटी स्टड जा 2 भाउर बि हुया। हिननि वटि संसार जूं तमामु शयूं हुयूं। इहे हिकु ॾाढो ऐशो आराम वारो, मज़े वारो ऐं उच्च कोटि वारो जीवन जीअंदा हुआ। इन्हनि खे शिकार करण जो, शूटिंग जो, इन्हनि खे घोड़नि जी रेस में भाग ठहण जो ऐं क्रिकेट जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। सीटी स्टड जे पिता वटि त घोड़नि जी रेस जा पंहिंजा घोड़ा बि हूंदा हुया। सीटी स्टड जा 2 भाउर ऐं सीटी स्टड टई हिकिड़ा क्रिकेट जा सुठा खिलाड़ी बि हुआ। सीटी स्टड 16 साल जी उमिरि में हिकु क्रिकेट जो ॾाढो सुठो खिलाड़ी साबित थियो। सीटी स्टड 19 साल जी उमिरि में पोइ एटन कॉलेज जो क्रिकेट टीम जो हिकु कैप्टन ठहियो। पोइ अॻिते हली करे उहो पंहिंजे जीवन में इंग्लैंड देश जी अंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम जो हिसो बि ठहियो ऐं उनजे तरफ़ां खेॾियो बि। पर इन सभिनि जो परमेश्वर सां गॾु कोई रिश्तो न हूंदो हुयो। हाणे असां ॾिसंदासीं कि आख़िर कीअं पंहिंजे हिसाब सां जीवन जीअण वारो ऐं जंहिंखे परमेश्वर सां गॾु रिश्तो न हुजण जो बि अहसासु न हुयो, सीटी स्टड जो जीवन कीअं अॻिते हली करे उहो पंहिंजे जीवन में यीशु मसीह जो हिकु महान सेवक ठहियो। ईअं थियो कि हिकु दफ़े परमेश्वर जो हिकु दास D.L. मूडी इंग्लैंड देश में हिकिड़ी सभा में यीशु मसीह जो प्रचार करण जे लाइ आयो हुयो। उन सभा में सीटी स्टड जो पिता बि वियल हुयो। D.L. मूडी परमेश्वर जो प्रचार करे रहियो, उहो ॿुधी करे सीटी स्टड जे पिता जे दिलि ते ॾाढो गहरो प्रभाव पियो। उन इएं चयईं कि मां वापसि हिन माण्हूअ खे अची करे ॿुधंदुमि। पोइ हिकु अहिड़ी सभा में परमेश्वर सीटी स्टड जे पिता खे स्पर्श कयईं। उन D.L. मूडीअ खे वञी करे ईअं चयईं कि मूंखे यीशु मसीह जो हिकु विश्वासी ठहण जे लाइ छा मूंखे पंहिंजी ग़लति आदतुनि खे, पिक्चरुनि खे ऐं घोड़े जी रेस जो शौक़ु छॾिणो पवंदो। त इन ते D.L. मूडीअ हुनखे चयईं कि घोड़े जी रेस में सट्टेबाज़ी थींदी आहे। त मां तव्हांखे चवां हाणे कि हिकु जुआड़ी कीअं मसीह थी सघंदो आहे। त इहो ॿुधी करे सीटी स्टड जो पिता सम्झी वियो ऐं इन खां पोइ उन यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं। पोइ उन पंहिंजे बंगले जे सभिनी खां सुठे ऐं वॾे कमरे खे ख़ाली कराए उते प्रभु यीशु मसीह जे सुसमाचार जूं सभाऊं करणु लॻो। उन पंहिंजे घोड़े जी रेस जा घोड़ा बि विकिणे छॾियईं। सीटी स्टड जे पिता जे जीवन में यीशु मसीह जे अचण खां पोइ ॾाढो अद्भुत बदिलाव आयो। पोइ पंहिंजे पिता जे जीवन में अहिड़े अद्भुत बदिलाव खे ॾिसण खां पोइ बि सीटी स्टड परमेश्वर जो वचन ॿुधण खां मना करे छॾियईं। उहो प्रभु जी तरफ़ न मुड़ियो। पर सीटी स्टड जे पिता खे पंहिंजे टिनी पुटनि जे आत्मिक जीवन जे लाइ हाणे चिंता थियण लॻी। उहो ईअं पियो चाहे कि मुंहिंजा 2 ॿार यीशु मसीह खे सुञाणनि ऐं उद्धार पाए वठनि। पोइ पंहिंजे ॿारनि खे सुसमाचार ॿुधाईंदो हुयो, उन्हनि जे लाइ दुआ कंदो हुयो। पोइ उनजे 2 सालनि खां पोइ संदसि जी मृत्यु थी वई। पर पंहिंजी मौत खां पहिरियों उन पंहिंजे टिनी पुटनि खे यीशु मसीह खे स्वीकार कंदे ॾिसी वरितो। उन्हनि जो उद्धार थी वियो। इहो कीअं थियो मुंहिंजा प्यारो? इहो इन जे करे थियो कि उनजे पिता पंहिंजे ॿारनि जे लाइ निरंतर दुआ कयईं। उहो पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकु मिसाल हुयो। उहो प्रभु जे पोयां ईमानदारीअ सां हलंदो हुयो ऐं उन जीवन जे प्रभाव जे करे ई 2 ॿार परमेश्वर जी और मुड़िया। त असांखे बि पंहिंजे ॿारनि जे लाइ मुंहिंजा प्रियो दुआ करणु खपे लगातार ऐं परमेश्वर जे पोयां असांखे ईमानदारीअ सां हलणु खपे ताकी असांजे द्वारा असांजा ॿार बि आशीष पाइनि। हाणे ॾिसंदासीं कि आख़िर सीटी स्टड जे जीवन में बदिलाव कीअं आयो, सीटी स्टड कीअं उद्धार पातईं, कीअं उन प्रभु खे स्वीकार कयईं, अहिड़ो छा थियो। हिकु दफ़े सीटी स्टड जो हिकु भाउ जॉर्ज स्टड एतिरे हद ताईं बीमार थी वियो कि उहो मरण ते अची वियो ऐं इहो ॾिसण खां पोइ हाणे सीटी स्टड खे
इन ॻाल्हियुनि जो अहसासु थियणु लॻो कि दुनियावी शयूं, नालो, शोहरत सभु नाशवान आहे। उनखे हाणे परमेश्वर जी तरफ़ मुड़ण जी अहमियत जे बारे में उनखे अहसासु थियणु लॻो। पोइ इन वक़्त में परमेश्वर जो दास D.L. मूडी कैम्ब्रिज में हिकु सभा में प्रचार करण जे लाइ अचिणो हुयो, जिते C.T. स्टड रहंदो हुयो। उन सभा में C.T. स्टड जा चङा दोस्त वञी रहिया हुआ। उन्हनि C.T. स्टड खे बि चयो भई तूं बि असां सां गॾु हल, पर उन्हनि खे मना करे छॾियईं। पर पोइ थोरे वक़्त खां पोइ उहो उन सभा में वियो। पोइ उन सभा जे दौरान जॾहिं D.L. मूडी प्रचार करे रहियो हुयो, परमेश्वर C.T. स्टड जे भाउ खे चङाई ॾिनई। C.T. स्टड प्रभुअ खे सुञातई ऐं यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कई। पोइ C.T. स्टड विश्वासी ठहण खां पोइ बि उहो चङनि सालनि ताईं हिकिड़ो थधो मसीह जीवन जीअंदो हुयो। उनजो जीवन परमेश्वर जे प्रति पूरी तरीक़े सां समर्पित न हुयो। उनजे जीवन में वधीक कुझु बदलाव न आयो। पर हिकु दफ़े हिकिड़ी सभा में परमेश्वर जो हिकु महान मिशनरी सेवक जंहिंजो नालो आहे हडसन टेलर प्रचार करे रहियो हो। उन सभा में C.T. स्टड बि वियल हुयो। उहो प्रचार ॿुधी करे C.T. स्टड जो दिलि छिदिजी वियो। पोइ उन यीशु मसीह खे पंहिंजो जीवन पूरी तरीक़े सां समर्पित करण जो निर्णय कयईं। C.T. स्टड जॻह जॻह ते वञी करे पंहिंजी गवाहीअ जे बारे में ऐं माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जे बारे में ॿुधाइण लॻो। उहो पहिरियों खां ई हिकु मशहूरु क्रिकेटर थी चुको हुयो। इन जे करे माण्हू संदसि वटि अची करे उनखां परमेश्वर जो वचन ॿुधण लॻा। पोइ उन चाइना में परमेश्वर जी सेवा करण जो फ़ैसिलो कयईं ऐं उहो उते वञणु पियो चाहे। उन पंहिंजी माता खे हिकु ख़त लिखियईं, जंहिंमें ईअं लिखियलु हो कि हे मुंहिंजी प्यारी माता, मां तव्हांजे लाइ परमेश्वर खां इहा प्रार्थना कंदुमि कि परमेश्वर तव्हांखे इहो ॼाणण में मदद करे कि हुन मूंखे अहिड़नि ॾाढनि माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइण जे लाइ चूंडे वरितो अथई, जंहिं पहिरियों कॾहिं बि सुसमाचार न ॿुधो आहे। पोइ उहो हडसन टेलर वटि वियो, जेको पहिरियों खां ई चाइना में हिकु मिशनरी सेवक जे रूप में सेवा करे रहियो हुयो। उन वञी करे हडसन टेलर खे चयईं कि मूंखे बि चाइना जे माण्हुनि खे यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइणो आहे। तंहिंते हडसन टेलर उनजी सहायता करण जे लाइ तयारु थी वियो। पोइ C.T. स्टड पंहिंजे कैम्ब्रिज जे 6 दोस्तनि खे, जंहिं सभिनीनि यीशु मसीह खे पंहिंजो जीवन समर्पित करे छॾियो हुयो, उन्हनि सां गॾु उहो चाइना वञण जे लाइ हिकु समुंड जे रस्ता हिकु पाणीअ जे जहाज में वेही करे रवानो थियो। पोइ उहे यात्रा करे चाइना जे शंघाई शहर में लथा। इहे अॻिते हली करे कैम्ब्रिज 7 नाले सां बि मशहूरु थिया। पोइ उते चाइना में सभिनीनि खां पहिरियों पहुची करे C.T. स्टड उतां जी चीनी भाषा खे सिखणु लॻो ऐं उहो चाइना जे माण्हुनि खां ॾाढो प्यारु कंदो हुयो। उनखे चीनी भाषा सिखण जे लाइ बि ॾींहं में 7-8 कलाक लॻंदा हुया। पर तंहिं हूंदे बि उहो ॾाढी महिनत कंदो हुयो। उहो जेतिरो थी सघे ओतिरो जल्दी चाइना जे माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइणु पियो चाहे। उहो उनजे अंदरि चाइना जे माण्हुनि जे लाइ इहो बोझ हुयो कि मां उन्हनि खे प्रभु यीशु मसीह वटि वठी अचां। इन जे करे ई उहो हाणे चाइना जे माण्हुनि वांगुरु रहणु लॻो। जेके कपिड़ा उहे पाईंदा हुआ उहो बि अहिड़ा पाइणु लॻो। जेको भोजन उहे खाईंदा हुआ उहो बि उहो ई भोजन खाइणु लॻो। उहो जाम तकलीफ़ूं, कष्टनि ऐं मुश्किलुनि खां हुजण खां पोइ बि उन चाइना में सेवा कई प्रभुअ जी ऐं उतां जे माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाई। पोइ साल 1988 में C.T. स्टड प्रिसिला नाले जी हिकिड़ी स्त्रीअ खां, जेकी चाइना में हिकु मिशनरी सेवक जे रूप में कमु करे रही हुई, शादी कयईं। पोइ ॿई मिली करे परमेश्वर जी सेवा करणु लॻा। उते चाइना में रहंदे ई उन्हनि खे 4 धीअरूं थियूं। पोइ चाइना में चङा साल सेवा करण खां पोइ अस्थमा जी बीमारीअ जे करे C.T. स्टड खे वापसि पंहिंजे देश इंग्लैंड मोटणो पियो। पोइ उनखे उन बीमारीअ मां ठीकु थियण में चङा साल लॻा। C.T. स्टड परमेश्वर जे क़रीब वधंदो ई पियो वञे। हिकु दफ़े उनखे इहो अहसासु थियो कि मुंहिंजो पिता जेको मुंहिंजे लाइ संपत्ति रखी वियो आहे, मूंखे उन संपत्तिअ मां ज़रूरतमंदनि जी ऐं परमेश्वर जी सेवकनि जी मदद करणु खपे। उन पंहिंजी संपत्तिअ मां परमेश्वर जे दास D.L. मूडीअ खे संदसि जी सेवकाईअ जे लाइ ॾाढो दान ॾिनई। ऐं उन परमेश्वर जे हिकु ॿिए दास जॉर्ज मूलर, जेको अनाथ ॿारनि जी सेवा करे रहियो हुयो, जेको अनाथ ॿारनि खे पाले पोसे रहियो हुयो ऐं उन्हनि जी देखभाल करे रहियो हो, उन जी सेवकाईअ जे लाइ बि उन पंहिंजी संपत्तिअ मां दान ॾेई करे उन्हनि जी सहायता कई। उन
ॿियनि चङनि परमेश्वर जे सेवकनि जी ऐं ज़रूरतमंदनि माण्हुनि जी पंहिंजी संपत्तीअ मां मदद कयईं। उन पंहिंजी संपत्तीअ मां हिकु हिसो पंहिंजी ज़ाल जे लाइ बचाए रखियो हुअईं। पोइ हिकु दफ़े उहो पंहिंजी ज़ाल वटि उहो हिसो खणी वञी करे चवणु लॻो कि प्रिसिला, तुंहिंजे अॻियां जे जीवन जे लाइ मां इहो हिसो बचाए रखियो हुयो, इहो तूं खण, छोकी परमेश्वर मूंखे हाणे ॿी जॻह ते पंहिंजी सेवा करण जे लाइ सॾु करे रहियो आहे। इहो ॿुधी करे उनजी ज़ाल जेको उत्तर ॾिनई उहो ॾाढो उत्तम आहे। उन सीटी स्टड खे चयईं कि इन हिसे जे लाइ जेको तव्हां मूंखे ॾेई रहिया आहियो धन, इन जे लाइ सभिनी खां बहितर ॻाल्हि इहा आहे कि इहो बि तव्हां इन जे द्वारा बि तव्हां परमेश्वर जे सेवकनि जी ऐं ज़रूरतमंदनि जी मदद कयो। पोइ साल 1900 में सीटी स्टड भारत देश में आयो ऐं भारत देश में उहो ॾखण भारत में हिकु जॻह ते वञी करे हिकिड़ी कलीसिया में सेवा करणु लॻो। 6 साल उहो भारत में रहियो। पोइ साल 1906 में वापसि बीमारीअ जे करे उनखे मोटणो पियो, भारत मां बि निकिरणो पियो। पोइ अॻिते परमेश्वर सीटी स्टड जी अफ्रीका में उनजी सेवा करण जे लाइ अॻुवाई कयईं। पोइ उहो अफ्रीका में परमेश्वर जी सेवा करण जे लाइ उहो तयारु थियो। उन इहो निर्णय खयईं, इहो फ़ैसिलो कयईं कि मां नाइल नदीअ खां वठी करे अफ्रीका में नाइल नदीअ खां वठी करे नियागारा ताईं मां जेके बि परमेश्वर जे सुसमाचार जा प्रचारक आहिनि, मां उन्हनि जी वञी करे उते सहायता कंदुमि। पोइ साल 1913 में उहो पंहिंजी ज़ाल ऐं धीअरुनि खे ॿारनि खे छॾे करे उहो अफ्रीका में सेवा करण जे लाइ हली वियो। इन विच में उहो हिकु दफ़ो वापसि इंग्लैंड आयो हुयो, पर पोइ वापसि उहो अफ्रीका में हली वियो। 18 सालनि में सिर्फ़ 2 महीननि ताईं उहो पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि सां गॾु रहियो। पोइ साल 1931 में 16 जुलाई जे ॾींहं ते इहो परमेश्वर जो महान दास सीटी स्टड हमेशह जे लाइ धरती छॾे करे उन परमेश्वर वटि जंहिंसां उहो ॾाढो प्यारु कंदो हुयो, जंहिंजी उन पंहिंजे जीवन भर ईमानदारीअ सां सेवा कई, हमेशह जे लाइ उन वटि रहण जे लाइ हली वियो। सीटी स्टड जा आख़िरी शब्द हुआ हालेलुया, यानी परमेश्वर जी स्तुति थिए। उन पंहिंजे जीवन में ईअं चयो हुअईं कि असांखे हिकु ई जीवन मिलियो आहे, इहो बि जल्दी गुज़री वेंदो, पर जेको असां यीशु मसीह जे लाइ कयूं था या कंदासीं उहो हमेशह जे लाइ ताईं टिकियो रहंदो। इहो सिर्फ़ु उन चयईं न, इहो उनजो जीवन हुयो, इहो सीटी स्टड जे जीवन जो अनुभव हुयो, इहो उनजे जीवन मां ॾिसण पियो अचे। सीटी स्टड जेको पहिरियों क्रिकेट मैचुनि खे खटण जे लाइ ॾाढो उत्साही हूंदो हुयो, उहो कीअं अॻिते हली करे तव्हां ॾिठव परमेश्वर जे राज्य जे लाइ माण्हुनि खे खटण वारो थी वियो। त छा सिखियासीं असां सीटी स्टड जे जीवन मां? कि परमेश्वर जेको कुझु असांखे ॾिनो अथई, असांखे उनजी महिमा जे लाइ ऐं परमेश्वर जे राज्य जे लाइ उहो सभु कुझु पूरी तरीक़े सां असांखे समर्पित करिणो आहे। असांखे परमेश्वर जंहिं बि सेवकाई जे लाइ सॾु कयो आहे, असांखे पूरी ईमानदारीअ सां उन सेवा खे असांजे जीवन जे अंत ताईं करिणो आहे ऐं असांखे अंत ताईं विश्वास योग्य परमेश्वर जे प्रति बणिजी रहणो आहे। सीटी स्टड जे जीवन जे द्वारा परमेश्वर तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे। जय मसीह।